दोस्तों मां हिन वक़्तु आयो आहियां हिते असांजा हिकिड़ा माग ठहियल आहिनि। उहो आहे पंहिंजो ॾुहागिण सुहागिण जो माग। हे ॾुहागिण सुहागिण तव्हां सही ॾेखारियो त हीउ ॾुहागिण सुहागिण जो माग आहे। ही आहे ऐं ॿियो हू आहे। हाणे तव्हां पाण अंदरि हलूं था ऐं हुनखे ॾिसूं था त माग में छा छा आहे। इंडोमेंट फंड वारनि विच में कमु करायो पियो। ही ॾुहागिण सुहागिण में असां ॾिसूं पिया त हिते क़बर ठहियल आहे ऐं अॼु खां केतिरा ई साल जॾहिं अॻु असां हिते ईंदा हुआसीं त हीअ जेकी माग हुआ हिते का क़बर न हुई। पोइ हीअ चवनि था त हाणे हिते जेको आहे ॾुहागिण सुहागिण जे माग ते जेके आहिनि उहे क़बर ठहियल आहे। हिन जे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा हिते हिकिड़ो बोर्ड लॻल आहे इंडोमेंट फंड जो। मां हिन जी ही इंडोमेंट फंड जो लॻल आहे बोर्ड। इंडोमेंट फंड 2017 में जेको आहे प्रोफेशन ऑफ हेरिटेज ऑफ सिंध प्रिजर्वेशन ऑफ हेरिटेज ऑफ सिंध जेको आहे उहो 2017 में कमु करायो। छो मूंखे त नज़र कोन थे आयो। उन्हनि ही कमु करायो ऐं जेको आहे हिन जी पर ही खुलियल हूंदो। पर हिन भेरे इहो असांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ आहे त हिते जेको आहे उहो गिरलूं लॻल आहिनि। उहे गिरलूं बंदि आहिनि ऐं हिन जे लाइ मुख़्तलिफ़ रिवायत इहा आहे त ॿ भेनरूं हुयूं जेके हिते हुयूं। ऐं ॿियो रिवायत इहा आहे त ही जेको आहे उहो ही तव्हां गॾु ॾिसी रहिया हूंदा त हीअ जॾहिं असां हीउ माग घुमणु आया आहियूं ॾुहागिण सुहागिण जो त इन सां गॾु ई तव्हांखे साम्हूं जेका हिकिड़ी क्रेश नज़र ईंदी पथर टुकण जी। क्रेश तारीख़ी मागनि सां न हुअणु घुरिजनि। हाणे हीउ जेको माग आहे ॾुहागिण सुहागिण जो जेको असां घुमूं पिया हिन जे बारे में इहो चवणु आहे त ही चौकियूं हुयूं। ही बुनियादी तरह हिकिड़ी रिवायत इहा आहे त ही चौकियूं हुयूं ऐं हिते जेको आहे माना परे ताईं नज़र रखण जे लाइ हिकिड़ो हिसाबु हूंदो हुओ। ऐं ॿियो इहो चवणु आहे त हीअ ॿ भेनर हुयूं भॻियूं। इन सां उन वक़्तु जेके राजा ज़ुल्म करण जी कोशिशि कई ऐं पोइ ही अची करे इन्हनि हिते दम ॾिनो त हिकिड़ी हिते हिकिड़ी पोयां साम्हूं त पोइ ही किरी पियूं हिते। आॾो ई इंटरचेंज असां वटि जेको अरोड़ जो जेको रोड़ी में इंटरचेंज आहे मोटरवे जो उहो बि हिते आहे साम्हूं। पंहिंजे दोस्त सां गॾु हिते आयो आहियां ऐं ॾुहागिण सुहागिण तारीख़ी पुराणो ॿ कुबा ठहियल हूंदा। पोइ इहो पुछंदा हुआसीं त ॾुहागिण सुहागिण छा आहे। चवंदा त ॾुहागिण सुहागिण ॿ भेनर हुयूं उहे भॻियूं हुयूं ऐं पोइ उहे हिते किरी पियूं त उनखे दफ़न करे छॾियो। इहा हिकिड़ी रिवायत आहे। ॿी रिवायत इहा हुई त हिते राजा ॾारी जॾहिं हिकिड़ो दफ़ाई क़िलो हिते हूंदो आहे रोड में ऐं पोइ उहो क़िलो जेको आहे उन जूं जेके चौकियूं हुयूं जीअं परे ते माण्हू नज़र रखंदा आहिनि पहाड़ी ते उहे चौकियूं हुयूं। हिते सिपाह हुनजी वेंदी ऐं जेकॾहिं काड़ी शइ थींदी त इतलाह ॾींदा हुआ त बाबा परे खां का शइ अचे थी त इन। ऐं ॿियो उनजो मिसाल त वॾो मिसाल इहो आहे त चइनी पासनि खां उहो खुलियल हूंदो। वरी जॾहिं अॼु असां आया आहियूं इंडोमेंट फंड वारनि हुकूमत जे जेके इदारनि खे प्रिज़र्व कंदा आहिनि तहफ़ुज़ ॾींदा आहिनि हिस्टोरिकल जेके शयूं आहिनि माग आहिनि त उन्हनि वरी कमु करायो पर उन चइनी पासनि खां उनखे बंदि करे छॾियो आहे। तव्हां अंदरि उन में वञी कोन था सघो। जॾहिं अॻे असां ईंदा हुआसीं इहो तमामु घणो खुलियल हो। हाणे इहो आहे त हिन ते चिटसाली ऐं जेको पुराणियुनि सिरुनि वारो अंदाज़ जो कमु थियल आहे इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। पर हिनखे तव्हां ॿाहिरां ॾिसी सघो था पर हुन में अंदरि तव्हां दाख़िल नथा थी सघो पिया। सो इहो चौकी हुई या ॾुहागिण सुहागिण हुयो पर मशहूरु जेको आहे हिते इहो माग सखर खां 5 किलोमीटर 6 किलोमीटर परे आहे। रोड़ी शहर खां 3 किलोमीटर 4 परे आहे ऐं अरोड़ जे वेझो बाग़नि जे खजनि जे बाग़नि जे ऐं साम्हूं इंटरचेंज आहे ऐं सखर मुल्तान मोटरवे जी जेका आहिनि हुते। ॿियो भर में ई जेको आहे हिते असां वटि जेको आहिनि क्रेशूं हलनि पियूं। क्रेशुनि जो इहो आहे त
क्रेशियूं जेके आहिनि तारीख़ी माॻनि सां गॾु न हूंदियूं आहिनि धूड़ मिटी ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि उॾामंदियूं आहिनि ऐं जेके आहिनि भर में कुझु पथरनि जा जेके आहिनि पहाड़ियुनि में धमाका थींदा आहिनि उहे बि जेके आहिनि माॻनि खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। हिते हिकिड़ी नंढी टैंकी ठहियलु आहे चौदीवारी लाइ। हिते हिननि जेको आहे उहो चौदीवारी जी बुनियादु त रखियो आहे, पर चौदीवारी जेका आहे उहा मथे कोन कई अथनि। जेको रहियल कमु आहे उहो करणु घुरिजे ऐं मुंहिंजी सलाह आहे त इहे जेको बंदि कयो अथनि हिनखे मुकमल बंदि न करणु घुरिजे। हिन में अंदरि वञी बि माण्हू ॾिसनि ऐं अंदरां बि जेको चिटसाली जो कमु आहे उहो बि कनि त बहितर।